ज़िंदगी सजी में इंसान या मानू सदाई एक गाल जो मोहताज रहो आ। मानू सदाई हर बे मानू के चवंदो आ त तू सीधी वाट ते हल या सच ते हल। ही जो कामयाब कम आ इहो बे मानू के मानू दसींदो आ त हीअं तू कर। उन ते हिकिड़ी नंढड़ी कहाणी या तफ़सील पोथा रखूं। हिकिड़े दफ़े कचहरी में वेठल असांजे समाज में कांव पखी थींदो आहे न, इहे कांव वेठा इलाही साथिरे मिक़दार में। उते हिकिड़े झूने या कुराड़े कांव नौजवाननि कांवनि खे चयो त दुनिया जो हिकिड़ो ख़ूबसूरत पखी आहे जंहिंखे हुमास ॾींदा आहिनि। उहो दुनिया जो सभिनी खां वधीक ख़ूबसूरत पखी आहे। हुननि कांवनि पुछियोसि उहो थींदो किथे आहे, रहंदो किथे आहे? चई को काफ़ वारे पासे जबल आहिनि, उन जबलनि में उहो पखी थींदो आहे या रहंदो आहे। पर उहो एॾो ख़ूबसूरत आहे दुनिया में शायदि को अहिड़ो ॿियो पखी ख़ूबसूरत हुजे। कांवनि पंहिंजो पाण में सलाह कंदे नौजवान जेके कांव आहे उन्हनि पंहिंजो पाण में सलाह करे चयो त इहो एॾो जेको ख़ूबसूरत पखी आहे इन खे ॾिसंदासूं। उन जेके पोढ़ा कांव उते वेठा उन्हनि खे चयो त इन खे तव्हां ॾिसंदव त सही, पर इहो ख़बर आहे तव्हांखे त को काफ़ आहे केतिरो परे, ज़िंदगी ख़तमु थी वेंदव। उते पंजनि कांवनि पाण में वेही सलाह कंदे चयो त असां पोइ बि वेंदासूं, मरूं त भली मरूं। पंज कांव उॾियो ठकायो ॾिनो। उहो पंधु कंदा विया। जॾहिं इलाही साथिरो घणो पंधु उॾिया पए त हिकिड़े कांव ॾिसी चवनि यार मां थकिजी पियो आहियां, मुंहिंजा माइट आहिनि, मां हाणे हिते लाहां थो, भई तव्हां बि हल वञो। हिकिड़ो हुते लथो, ॿियो अॻिते हलियो, ॿियो चवंदो यार मां बि थकिजी पियो आहियां, मां बि हिते लाहे थो। टियों ॿियो लथो, चोथों बि। बाक़ी जेको बचो पंजो, उहो जंहिं तार में वियो पए हुननि चइनी खे न ॾिठो ऐं उहो वेंदे 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 वञी को काफ़ जबलनि वारे पासे विच में वञी किरियो। जॾहिं उहो किरियो, उहो कांव जो बचो उन खां पोइ हिते बेहोश पियो कलाक ॾेढ, ॿिनि टिनि चइनि पंजनि खां पोइ जॾहिं अखियूं पटियईं, अखियूं पटे चारई पासा आयो ॾिठईं त उते हुनखे उहो ख़ूबसूरत पखी ॾिसण में न आयो। हिनखे ज़हन में हिकिड़ो गुमान वेठो त यार हेॾी वॾी महिनत कंदे मरी मरी बचियो आहियां, पोइ बि उहो पखी ॾिसण में न आयो आहे। पर छॾे इन खे पहिरीं पाणी जा ॿ ढुक पीआंदो। उहो पखी जॾहिं वञी कांव वञी जॾहिं नदीअ ते पाणी पीअण खां चोंब पाणी में जो हुयईं त हुनखे उन साॻे हुमाव पखी वारो जलवो ॾिसण में आयो। छिरक भरींदे पोइ हिते ॾिसी वरी मोटी अचे पाणी पीअण जे दौरान जो ॾिठईं त वाक़ई उहो हुमाव पखी हो। इन ॻाल्हि जो तत्व इहो त जेको मक़सदु आहे ज़िंदगी में, या जेको सच आहे इहो ॿिया न करे ॾींदा, पंहिंजो पाण ई करिणो पवंदो। ऐं उहो सच या उहो मक़सदु तॾहिं माण्हू माणींदो आहे, तॾहिं माण्हू उन ते पूरो लहंदो आहे जॾहिं मुसलसिल ज़िंदगी जो रस्तो उन कम खे अमलनि तौरु जिदोजहद कंदे जॾहिं उन जॻह ते पहुचंदो आहे त पोइ हुमाव बि पाण तॾहिं ससुई चयो त जॾहिं पुनू थियसि पाण त ससुई तां सूरा। जेके ज़िंदगी में तकलीफ़ूं मिलियूं उन्हनि जो नालो ससुई रखियो। इन जे करे जंहिं बि माण्हू खे सच जी वाट ते हलणो आहे, ॿियनि खे सलाहूं न ॾे, पाण उन अमल में अचे ऐं उहो ॾींहुं परे कोन्हे जॾहिं उहो हुमाव पखी या हुमाव पाण बणिजी सघे थो, या दुनिया जे उन सच ते पाण क़ाइमु रही सघे थो, या दुनिया जो उहो सच ॻोल्हे सघे थो। हक़ मौजूदु।